व्यूअर्स खादिम इन्फो टीवी में आऊं जो मेज़बान खादिम कलोड़ो असां सां अव्हांखे व्यूअर्स अव्हांखे ख़बर आहे त असां अव्हांखे हर भेरे कंहिं न कंहिं अहिड़ी शख़्सियत सां मुलाक़ात कराईंदा आहियूं जंहिंजो पंहिंजे शोबे में को कंट्रीब्यूशन हुजे, पंहिंजे शोबे में को कमु थियलु हुजे ऐं कंहिं न कंहिं शोबे में हुनजी सुठी साख ऐं सुञाणप हुजे। त अॼु असां सां रागदारी जे हवाले सां रागदारी जे शोबे मां ख़ातून आर्टिस्ट मौजूदु आहे परवीन गुल समू साहिबा। परवीन गुल समू साहिबा केतिरे ई अरसे खां अवामी फ़नकारा तौरु ॻाए रही आहे ऐं हुन केतिरनि ई ॿोलियुनि में पंहिंजो जेको आहे परफॉर्म कयो आहे ऐं केतिरनि ई शाइरनि खे जेको आहे हुन ॻायो आहे। वधीक हुन खां मालूम कयूं था त परवीन गुल समूह जेका आहे उन हिन ॻाइण वॼाइण जे दुनिया में पेर कीअं पातो, छो पातो ऐं जेको आहे कहिड़ा तफ़सील आहिनि तव्हांजे फनी ज़िंदगीअ जा? माना शहर शिकारपुर उतां सां शिफ्ट थी आयासीं खैरपुर में। अच्छा, उते असांखे 20-25 साल थिया आहिनि मूंखे ॻाईंदे। अच्छा अच्छा, हा, असांजा वॾा ॻाईंदा हुया। अच्छा, असांजी ससु मुंहिंजो घर वारो ॻाईंदो हुयो, उन खां पोइ वरी हाणे मुंहिंजूं काकड़ियूं ॻाईंदियूं आहिनि। अच्छा, तव्हांजी जेका ससु या घर वारो चवंदा फनकार हुया त उन्हनि जो छा नालो वग़ैरह छा हुयो? मुंहिंजे घर वारे नसीर समूह ऐं ससु जो माई हुस्ना। तव्हां शादीअ खां पहिरियां ॻाइणु शुरू कयो या शादीअ खां पोइ ॻाइणु शुरू कयो? शादीअ खां पोइ ॻाइणु। अच्छा, हा, तव्हां शादीअ खां पोइ ॻाइणु शुरू कयो। तव्हां पंहिंजे ससु खां, सहुरे खां या घर वारे खां मुतासिर थी ॻाइणु शुरू कयो या पंहिंजो शौक़ु? पंहिंजो शौक़ु रहियो। अच्छा, तव्हां कहिड़ियुनि ॿोलियुनि में ॻायो आहे परवीन गुल साहिबा? सराइकी सिंधी। सराइकी सिंधी में ॻायो अथव ऐं कहिड़नि इलाइक़नि में या स्टेज ते तव्हां परफॉर्म कयो आहे? किथे किथे? इलाइक़ा खैरपुर, घोटकी, पनो, सखर। अच्छा अच्छा, हा, ऐं केतिरियूं महफ़िलूं तव्हां ॻाए चुका हूंदव अॼु ताईं? अॼु ताईं काफ़ी, हाणे केतिरियूं यादि करे ॿुधायूं तव्हांखे। अच्छा जी। अच्छा, तव्हां जेकॾहिं ॻाईंदा आहियो त उहो जेको कलाम आहे, जेका शाइरी आहे, उन जी सिलेक्शन कीअं कंदा आहियो? मिसाल शाइर खे ॾिसंदा आहियो त शाइर केतिरो पैगाम हुनजो केतिरो सुहिणो आहे, या इहो ॾिसंदा आहियो त हिन कलाम ॻाइण सां मूंखे जेको मुआवज़ो आहे उहो केतिरो मिलंदो? का त तव्हां चूंड कंदा हूंदव न शाइरी? जी जी, कहिड़ी कंदा आहियो? असांखे शाइर सुठो लॻंदो आहे, हुनजी माना शाइरी सुठी लॻंदी आहे। अच्छा, हा, ऐं एल्बम आया आहिनि, कंहिं कया आहिनि कि तफ़सील थोरो असांजे व्यूअर्स खे ॾेई सघो? असां हिकिड़ो त कयोसीं हिते ॾुखा जामरी वटि। हा, ॿियो कयोसीं लाड़काणे। तव्हांजा 2 एल्बम आयल आहिनि? हा, न उहे त आयल आहिनि, लाॾनि जो बि आयल आहे, कलामनि जो बि आयल आहे। अच्छा अच्छा, हा, अच्छा, जेको लाॾनि ऐं सहरनि वारी जेका सिंफ आहे उहा सिंधी म्यूज़िक मां मोकिलाईंदी न पई वञे तव्हांजे नज़र? सहरा माना जीअं जो तीअं उरूज सां ॻाइजनि था जीअं अॻे ॻाइबा हुआ, या छा सूरत हाल आहे हाणे? न न, मोकिलाईंदा त नथा वञनि। अच्छा, असांजे व्यूअर्स खे को सहरो या लाॾो जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त ॿुधाए सघो? जी शादिया शादीअ में शामिल थियणो, ओ मिली दावत आ सॾु भरणो, अॼु घोट मुझे जी शादिया शादीअ में शामिल थियणो। ओ मत गीत ख़ुशीअ जा ॻाईंदसि, नोटन जा हार पाराईंदसि, अॼु घोट मुझे जी शादिया शादीअ में शामिल थियणो। अच्छा, जॾहिं तव्हां शादियुनि में ॻाइणु वेंदा आहियो त उते तव्हांखे वधीक जेको आहे मुआवज़ो या घोर या हुनजो क़दुरु थींदो आहे, या जॾहिं सरकारी प्रोग्रामनि में ॻाइणु वेंदा आहियो त उते वधीक क़दुरु जेको आहे थींदो आहे? इंशाल्लाह सुठी मोट मिलंदी आहे असांखे प्रोग्रामनि में। अच्छा, अच्छा, फन ऐं राग जे हवाले सां तव्हां तरबियत कंहिंखां वरिती आहे या फनकार गानो ॿुधंदा आहिनि? गानो मां उस्ताद कादर बख्श खां करायो, असुल सिखिया ॾिनी उस्ताद राबिल। अच्छा, हा, अच्छा, चवनि था त गानो ॿुधण जे लाइ केतिरा ई साल जेके उस्ताद फनकार आहिनि उहे सिखड़ाट फनकारनि खे लोड़ाईंदा आहिनि, ऐं इन क़िस्म जी ॻाल्हि में वज़न सच आहे या कीअं? तव्हां केतिरा साल लोड़ियो? लोड़ाईंदा छो? अच्छा, केतिरनि सालनि खां पोइ तव्हांखे गानो ॿुधो हुयो? मूंखे मां साल खां पोइ ॿुधायो। ॿुधायूं गानो ॿुधायो? गानो बि ॿुधंदासीं, ज़ाहिर आहे तव्हांखां सहरा बि ॿुधंदासीं। तव्हां ख़ातून आर्टिस्ट आहियो, तव्हांजी हिकिड़ी सुञाणप आहे। तोखे विसारण ले जानी मूंखे ज़मानो अञा लॻंदो, मूंखे छॾे तूं विसारे भली मुंहिंजो तो ते न ॾुख रहंदो,
तोखे विसारण ले जानी मूंखे ज़मानो अञा लॻंदो मुंहिंजे दिलि जो गुलशन आ सफ़ा उजड़ी वियो जानी मुंहिंजो प्यार तूं अच्छा तव्हां जेको आहे असांजे व्यूअर्स खे को सहरो को लाडू जेको अवामी सतह जे तरीक़े सां औरतूं ॻाईंदियूं आहिनि उन हवाले सां का शइ ॿुधाए सघो था सहरो ॿुधायो ॿुधायो थोरो खिल सोहणा कहिड़ो तो ॾेईंदो बिल सोहणा कहिड़ो तो ॾेईंदो बिल सोहणा एॾो न सिकाए अची मिल सोहणा कहिड़ो तो ॾेईंदो बिल सोहणा। अच्छा हीउ जेको तव्हां हिन क़िस्म जो अगरि स्टेज ते परफॉर्म कंदा आहियो त ज़ाहिर आहे तव्हांजा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे सीटियूं बि वॼाईंदा शोर तमामु ख़ुशि थींदा आहिनि सीटियूं ऐं जेके चैनल जा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो बहसियत हिकिड़ी ख़ातून फनकारा जे फनकार क़ौमी मिल्कियत हूंदा आहिनि अवाम खे ऐं सरकार खे अपील थी कयां त फनकारनि जो क़दुरु कनि उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कनि। जी व्यूअर्स असांजी ख़ातून फनकारा परवीन गुल समूह साहिबा जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं उनजो जेको गुनगुनाइण जो अंदाज़ हो उहो पिणु तव्हां जेको आहे ॿुधो असांजी इहा ॻाल्हि ॿोल असांजो हीउ इंट्रो असांजो हीउ पैकेज अगरि तव्हांखे पसंदि अचे त असांजे ख़ादिम इंफो TV खे लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं परवीन गुल समूह साहिबा जे हिन ॻाल्हि ॿोल खे ॿियनि सां बि शेयर कयो पंहिंजो ऐं भरपासे वारनि जो ख़्यालु रखो अल्लाह हाफ़िज़।